हिकिड़ो दफ़ो ॿई हथ मथे करे उन ज्योतिन वारे लाल जी जयकारो मञासीं। आयो लाल सभई चओ झूले, जय झूलेलाल 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 भाई संत दरवेश चई विया तथा कोई भी कम शुरू कयो पहिरीं उन पंहिंजे इष्ट देव जो भगवान जो नालो सब खां पहिरीं जपींदा कयो। उन जो कारण आहे त जीअं घर में असां रहूं था उनखे सफ़ाई करणी हूंदी आहे त पहिरियों ॿुहारी पाइणी पवंदी आहे। छा करिणो पवंदो आहे? ॿुहारी पाइणी पवंदी आहे। पोइ वरी फर्श चुगणो पवंदो आहे। भाई जीअं कोई महिमान अचे, कोई संत अचे, कोई देवता अचे, कोई भगवान अचे, गुरु अचे, उनखे घर जेको हुजे असांजो साफ़ हुजे, शुद्ध हुजे। तीअं ई कोई भी कार्यक्रम शुरू थींदो आहे त उन भगवान जी दुनिया सां थींदो आहे। असांजो जेको मन आहे, असांजो हृदय आहे, वो हमेशा सभिनी कंहिंसां भरियलु हूंदो आहे? काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार सां। माना अॻु में ई उहे शयूं उते विछायल आहिनि त भगवान पाण उते कॾहिं न ईंदो। असां झूलेलाल साईं जी धुनी, भगवान राम जी धुनी, भगवान श्याम जी धुनी लॻाईंदासीं त उन सां छा थींदो? उहो हृदय साफ़ थींदो। पोइ उन में तव्हां कोई बि जेकी ॻाल्हि आहे विराजमान करे सघो था। त प्रेम सां हो जय झूलेलाल।